जी तो नाज़रीन इन वक्त बदीन की सिटी ऑपरेटिव मशहूर जगह पे मौजूद आया उते जो बिल्डिंग जो को नाकारा तंहिंमें इस्तेमाल थियल आहे मरीज़ जेके अचनि ऑपरेटिव हराम लाइ सख़्त परेशानी आहे जेको बिल्डिंग जा नाकारा बनल आहे उते डॉक्टर जिसमें ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जे हुते कहिड़ियूं मुश्किलात आहिनि उन्हनि मुतालबा त तव्हां बिल्डिंग ठाहे ॾिनी जी इन बिल्डिंग जो जो हाल जो का खबर पवंदी पए अंदरि वेठा आहियूं मतलब किरी न पियो अचे बरसात जो ख़तरो लॻो पियो आहे इन जे करे असां डप में वेठा आहियूं।